फ्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान गिलगित चूंडनि में धांधलीअ जे इल्ज़ाम खे रद्द करे छॾियो आहे। इमरान ख़ान चयो आहे त अहिड़ो माहौल चाहियूं था जंहिंमें हाराईंदड़ बि चूंड नतीजनि खे तस्लीम कनि। चूंड इस्लाहनि ते कमु करे रहिया आहियूं। पंहिंजे ख़िताब में वज़ीर-ए-आज़म चयो त मुल्क में इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम आणण जो इरादो रखूं था ऐं आईंदा चूंडनि में जदीद टेक्नोलॉजीअ खे इस्तेमालु कयो वेंदो। इलेक्शन कमीशन सां इन सिलसिले में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं नादरा खां पिणु डेटा वरिती वेंदी। इमरान ख़ान चयो त ॿाहिरें मुल्क में रहंदड़ पाकिस्तानियुनि जिन जो तइदाद 90 लख आहे उन्हनि खे बि इलेक्ट्रॉनिक वोट सिस्टम में शामिलु करण लाइ सिस्टम जोड़े रहिया आहियूं। सेनेट चूंडनि जे हवाले सां इमरान ख़ान ॿुधायो त सेनेट चूंडनि में शो ऑफ हैंड हथु मथे खणी करे चूंड वारे सिस्टम खे मुतारिफ़ करणु चाहियूं था, जंहिं लाइ आइन में तरमीम जी ज़रूरत आहे। खेसि 2/3 जेका मेजॉरिटी आहे उन जी ज़रूरत पवंदी, जंहिं लाइ हुन मुख़ालिफ़ धुर खे पिणु अपील कई आहे त हू इन सिलसिले में आइनी तरमीम जी मदद कनि। पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैलेस जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, शबीर शर साहब, अमर सिंधु साहिबा ऐं मुश्ताक मीरानी साहब। महिमाननि खे भलीकार। जी नसीर मेमन साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त वज़ीरनि जेके ऐलान कया आहिनि इस्लाहात जे हवाले सां, 3 टोटल इस्लाहात ॿुधाया आहिनि त हिकु इलेक्ट्रॉनिक वोटिंग आहे, ओवरसीज़ पाकिस्तानियुनि जा सिस्टम आणण जी ॻाल्हि कई आहे ऐं चूंड जेके सेनेट चूंडूं आहिनि उन में शो ऑफ हैंड जी हुन ॻाल्हि कई आहे त उहो सिस्टम आणणु चाहियूं था। इहो ॿुधायो त इन इस्लाहनि खे तव्हां कीअं था ॾिसो जेके वज़ीर में ऐलान कया आहिनि। ॿियो जेको इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे उहो पाकिस्तान जे अवाम जे हिसाब सां केतिरो एडॉप्टिव हूंदो, केतिरो बहितरु हूंदो, उनखे एडॉप्ट करे सघंदा ऐं गॾोगॾु जेका सेनेट चूंड में हुन ॻाल्हि कई आहे शो ऑफ हैंड जी, छा उनखे मुख़ालिफ़ धुर क़बूल कंदी? जी नसीर साहब सां राब्ते जी कोशिशि कयूं था, हलूं था शबीर शर साहब ॾे। जी शबीर साहब। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हुकूमत पाण ई इन ते कान बीह सघंदी, छाकाणि त बायोमेट्रिक जा मुतालबा पिया शुरू खां ई अपोज़िशन कंदी रही आहे। हिन मुल्क में जेसीं ताईं बायोमेट्रिक सिस्टम जेको आहे सो राइड न थींदो तेसीं ताईं असां वटि रिगिंग ख़तमु न थींदी। ऐं जेके पाण ख़ुदि रिगिंग जो बुनियादु आहिनि, उन्हनि जी हुकूमत अचे ई रिगिंग जे बुनियाद ते थी पई, उहे बायोमेट्रिक कहिड़े सिस्टम ते कहिड़े बुनियाद ते कंदा, असांखे सम्झ में कोन थो अचे। हाणे कल्ह वारी इलेक्शन में सॼे जेका गिलगित बल्तिस्तान में जेका सूरत हाल थी आहे, जेका रिग्ड इलेक्शन थी आहे, उहे माण्हू काॾां वञी इहो बायोमेट्रिक कराईंदा। बायोमेट्रिक जे लाइ सॼो नादरा वटि जेको सिस्टम आहे उहो उन जो जेको आहे उहो पूरो जेको आहे सो कंप्यूटराइज़ थी चुको आहे ऐं उनखे रुगो कन्वर्ट करण जी देरि आहे। ऐं इलेक्शन लास्ट में इहे शयूं मौजूदु बि आहिनि त हिननि जेके थियण कोन ॾिनियूं हुयूं, जेके असली इक़्तिदार जा मालिक आहिनि उन्हनि कंहिं बि क़ीमत ते इहो न पेश आयो त बायोमेट्रिक सिस्टम असां वटि हिते जीअं इंडिया में हले थो पियो त उते इंडिया में तमामु घणी जेका असां कंप्लेन हूंदी, हाणे उते इन क़िस्म जूं दाऊं कोन थियूं अचनि जॾहिं खां हाणे बायोमेट्रिक सिस्टम राइज थियो आहे। जॾहिं हिन नादरा सिस्टम जेको आहे सॼो काफ़ी अरसे खां कमु करे पियो ऐं सॼो वोट जेके आहिनि से हुननि जा रजिस्टर उते बि थींदा था वञनि पिया, त उन में बायोमेट्रिक करण में देरी कान आई। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हे सिंसियर हुया त गिलगित बल्तिस्तान जी वोट जेके इलेक्शन हुई उहा बि बायोमेट्रिक सिस्टम ते थी पई सघे, पर हुननि न करायो। ऐं इहा त सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं हे कराइनि था पिया ऐं कराइणु चाहिनि था पिया ऐं उनजे लाइ ज़ाहिर आहे त असेंबली में अक्सरियत में वेठा आहिनि। अञा हिननि खे देरि छाजी थींदी? ऑर्डिनेंस ॿियनि कमनि जे लाइ आइलैंड्स खे यूज़र करणो आहे त उन ते आणनि था पिया ऑर्डिनेंस, हिन में छो नथा कनि? लेजिस्लेशन करे मां थो सम्झां अपोज़िशन बि हुनखे वेलकम कंदी। जेकॾहिं इहो कानून आणनि था पिया त इलेक्शन्स जेके आहिनि से बायोमेट्रिक सिस्टम तहत थियनि त मां सम्झां थो अपोज़िशन कंहिं बि सूरत में हुनजी मुखालफ़त कान कंदी और हुनखे जेको आहे वेलकम कंदी। हिते असांजे मुल्क में आहे ई वॾे में वॾो मसइलो रिग्ड इलेक्शन्स जो। रिग्ड इलेक्शन्स जेके न थियनि त असांजो मैंडेट जेको आहे उहो चोरी न थिए। हिते मैंडेट चोरी इन जे करे थिए त असां वटि पुराणो सिस्टम थो हले इलेक्शन जो, ऐं जेकॾहिं उहो नओं सिस्टम जदीद बायोमेट्रिक सिस्टम अचे थो पियो त हे जेके बि इक़्तिदार जूं चोरियूं आहिनि ऐं चोर दरवाज़ा आहिनि, इहे सभु बंदि थी वेंदा। हुन खां पोइ छा करे सघंदा? कुझु बि कोन करे सघंदा। हे हिते कंहिं बि सूरत में कोन चाहींदा। छा त हिन मुल्क में जेसीं ताईं का इनकलाबी तब्दीली नथी अचे पई तेसीं ताईं हे जेको सिस्टम आहे इहे उनखे कंहिं बि सूरत में कोन आणींदा। इहे सिर्फ़ु जेके आहिनि से प्राइम मिनिस्टर जी आदत आहे शोशा छॾणु, नयूं ॻाल्हियूं छॾणु। हाणे जीअं कल्ह जेको आहे हुनजे मथां सॼी दुनिया में वावेला थी वई आहे। गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन रिग्ड थी आहे ऐं हुतां जा माण्हू ॿाहिरि रोडनि ते निकिरी आया आहिनि, उन्हनि वॾा एहतजाज जेके आहिनि से कया आहिनि ऐं जेके माण्हू लखनि जे तइदाद में इकठे पिए थिया बिलावल जे गॾु ऐं मरियम जे गॾु,
उहे माण्हू जेके आहिनि से रोइनि था वेठा त असांजो वोट केरु चोरी करे वियो, काॾे वियो असांजो वोट। उनखे धोइण जे लाइ हिन वरी नओं शो छॾियो आहे। पहिरियां त हुनखे पूरे इन सिस्टम ते माफ़ी वठणु खपंदी या ऐलान करणु खपंदो त हे जेके गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन में जेके माण्हुनि खे कंप्लेन थी आहे, उतां जे महसूस खे कंप्लेन थी आहे, असां हुनजे लाइ वरी ॿीहर इलेक्शन कराइण था वञूं पिया। मथां ठोके नओं शो करे छॾियो, हिन मुल्क जे माण्हुनि खे हिननि खे आहे बेवकूफ़ सम्झो आहे। जी जी हलूं था नसीर नूनी साहब जे। नसीर साहब, बायोमेट्रिक इलेक्शन, इलेक्ट्रॉनिक इलेक्शन जी ॻाल्हि हले पई, चूंड निज़ाम जी ॻाल्हि हले पई। तव्हां ॿुधायो त जेके बायोमेट्रिक जे थ्रू वोटिंग सिस्टम थींदो या इलेक्ट्रॉनिक जंहिंखे चऊं था वोटिंग सिस्टम थींदो, उहो फ़िलहालेस हूंदो, उन में गुंजाइश न हूंदी रिगिंग जी? न, फ़िलहालेस त ख़ैर कोन हूंदो, छो त हुन में बि ह्यूमन एलिमेंट त आहे न, माण्हू त इन्वॉल्व थियनि ई था। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त को मसइलो रुॻो हुते थोरी थो थिए त पर्चीअ ते ठपो कहिड़ो लॻो या हुन में थंब हुयो या न हुयो। मसइलो त हुन खां हिकिड़ो अॻु थींदो आहे ऐं ॿियो हुन खां पोइ थींदो आहे। मिसाल अॻु में जेका ही प्रीपोल रिगिंग जो मॉडर्न टेक्नोलॉजी आहे, कंहिंखे आज़ादु बीहारियो, कंहिंखां हथु खणायो, कंहिंखे उम्मीदवार कराए छॾियो, कंहिं उम्मीदवार खे भॼाए छॾियो, कंहिंजा वोटर खणाए छॾियो, उहे हिकिड़ियूं नयूं टेक्निक्स ईजाद थियल आहिनि सिस्टम जे अंदरि। उहे त सभु एक्ट कनि थियूं तव्हांजे इलेक्शन खां अॻु, ऐं उनजे पुठियां एतिरियूं पावरफुल धुरियूं मौजूदु आहिनि जो ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग जो मसइलो न आहे, ही वोट जी पर्ची जे कास्टिंग जे टाइम जो इशू न आहे। 80% इशू अॻु में जो आहे ऐं उन खां पोइ जो आहे। उन खां पोइ छा थो थिए, जॾहिं तव्हांजो उहे सभु पर्चियूं सभु वोट काउंट थियनि था, उहे किथे वञनि था? मूंखे ॿुधायो, तव्हां नादरा जो फ़िलहाल सिस्टम ठारायो आहे न, सॼो इलेक्ट्रॉनिक ऐं डिजिटल आहे न, पोइ छा हुन में लीगल कार्ड कोन पिया था इशू थियनि? उहे धारियनि माण्हुनि खे कार्ड कोन था मिलनि? तव्हां रेवेन्यू जो सिस्टम डिजिटाइज़ करायो, छा रेवेन्यू जे अंदरि फ्रॉड ख़तम थी विया आहिनि? मसइलो आहे त तव्हांजो सिस्टम हलाईंदड़ माण्हू कीअं था बिहेव कनि। सिस्टम पर्चीअ जी ॻणप हुजे या डिजिटल इलेक्ट्रॉनिक वोट जी ॻणप हुजे, आहे त ह्यूमन इंटरफेस न, आहे त इलेक्शन हलाइण वारनि माण्हुनि जो दिमाग़ न, आहे त इलेक्शन कमीशन जो इदारो न, ऐं ॿिया उहे इदारा जेके इन इदारे खे हलाइनि था। सो ही प्रॉब्लम जो डायग्नोसिस कनि ई नथा। ही ग़लति डायग्नोसिस आहे त इशू इहो आहे त थंब इम्प्रेशन हुजे, इलेक्ट्रॉनिक हुजे, फलाणो हुजे। ऐं मां सम्झां थो त ही हक़ीक़त खां अखि मोड़ण जे बराबरि आहे, ही हक़ीक़त खां इनकार जे बराबरि आहे। एक्चुअल जेको मसइलो आहे उहो आहे डेमोक्रेसी जे या इलेक्शन जे प्रोसेस में उहे धुरियूं जेके मर्ज़ीअ जा नतीजा हासिल करण लाइ हुनजी मैन्यूवरिंग कनि थियूं, मैन्युपुलेशन कनि थियूं। जेसिताईं उहो मैन्युपुलेशन ऐं मैन्यूवरिंग जो धंधो बंदि न थींदो तेसिताईं, मूंखे लास्ट टाइम हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि मां अर्ज़ु कयां, ही डायरेक्ट इलेक्शन रिज़ल्ट ट्रांसमिशन वारो सिस्टम केॾां हलियो वियो? उहो त इलेक्ट्रॉनिक हुयो, उन लाइ त चयो त वॾो क्रेडिबल सिस्टम आहे, जेका हिन जे थ्रू रिज़ल्ट वेंदी त ॻाल्हि ई ख़तम थी वेंदी। पोइ छा थियो, उम्मीदवारनि खे उहे फार्म कोन पिया मिलिया जंहिं ते हुनखे रिज़ल्ट मिलंदी आहे पोलिंग ते। 3-4-5 कलाक तव्हां सिस्टम ग़ाइब कराए छॾियो। सो ही जेके तरीक़ा प्री ऐं पोस्ट वारा आहिनि न, प्रॉब्लम उते आहे, उहे एड्रेस न थींदा त बाक़ी डिजिटल इलेक्ट्रॉनिक पेपर अंगूठे वारो हथ वारो को बि फ़र्क़ु न पवंदो। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधू साहब ॾे। अमर साहब, तव्हां नसीर साहब जी ॻाल्हि ॿुधी, तव्हां ॿुधायो त जेको इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे जंहिंमें थंब जी ॻाल्हि हले थी, जीअं वज़ीर आज़म स्कीम में हाणे कोविड में पैसा विराया हुया, उन में बि फ्लॉज़ हुया, उन में बि कंप्लेंट्स आयूं, त छा इलेक्शन जेका थंब इम्प्रेशन जे थ्रू थींदी इलेक्ट्रॉनिक, उहा एरर फ्री हूंदी, उन में का गुंजाइश न हूंदी ग़लतीअ जी, रिगिंग जी? ॿियो इहो ॿुधायो, जेको खुफ़िया निज़ाम जेको सेनेट जो आहे, चूंडुनि जो खुफ़िया सिस्टम, उनखे ख़तमु करे इमरान ख़ान चयो आहे त असां उनखे शो ऑफ हैंड, हथु मथे खणी चूंडुनि में तब्दील करणु चाहियूं था, उहो केतिरो क़ाबिल क़बूल हूंदो मुखालिफ़ ज़र लाइ? ॾिसो, हू हिकिड़ो शहर आहे त जिस सबब बीमार हुए उसी अतार के लोंडे से दवा मांगते हैं। सो इहा इशू इहो आहे त जेका पाकिस्तान जे पॉलिटिकल सिस्टम खे, जेके पाकिस्तान जी पार्लियामेंट खे कंट्रोल्ड पार्लियामेंट, कंट्रोल्ड डेमोक्रेसी ऐं कंट्रोल्ड सिस्टम चाहिनि था, ही सभु जेके आहिनि से इशूज़, सभु जेके आहिनि से शिकायतूं, सभु जेका असां रिगिंग जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे उन ई इस्टेब्लिशमेंट ॾांहुं वञनि था। तंहिंजे करे जेके बि निज़ाम अचनि था उहो फ्री ऐं फेयर इलेक्शन जो हुजे, इलेक्शन कमीशन जे चेयरमैन जो हुजे, या अञा बि तव्हां चओ त उन में जेके आहिनि से पहिरीं कार्ड न हुया, पोइ नादरा जा कार्ड, पोइ फलाणा कार्ड, पोइ कार्ड नंबर, पोइ अंगूठा, पोइ बायोमेट्रिक। मां सम्झां थी त ही पाकिस्तान जो जेको पार्लियामेंटी सिस्टम आहे, उन पार्लियामेंटी सिस्टम खे
जेतिरियूं रुकावटूं आहिनि हलण में, उन में सभ खां वॾी जेका रुकावट आहे उहा एस्टेब्लिशमेंट आहे ऐं उहा एस्टेब्लिशमेंट उनखे हलण ॾियणु नथी चाहे ऐं उहा कंट्रोल आज़ाद पार्लियामेंट वारी हैसियत खे क़बूल करण लाइ तयारु न आहे। तंहिंजे करे मुख़्तलिफ़ तरीक़ा अचनि। मां तव्हांखे ॿ जेके आहिनि टे मिसाल जेके आहिनि ॾियां। मिसाल जे तौर ते हिकिड़ो फ्लोर क्रॉसिंग वारो जेको आहे सो हिकिड़ो बिल पास थियो, पार्लियामेंट ई पास कयो ऐं उन खां पोइ फ्लोर क्रॉसिंग वारे उनजी जेका असां ख़तमु थी वञे कि अहिड़े तरीक़े सां केतिरियूं कोशिशूं पार्लियामेंट जे तरफ़ां त इंट्रोड्यूस कयूं वयूं आहिनि इन्हनि सियासतदान जे तरफ़ां जंहिं ते 100 इल्ज़ाम हुजनि, उन्हनि इंट्रोड्यूस कयूं आहिनि। पर उन जे बावजूदि तव्हां ॾिसो था त जीअं कल्ह इलेक्शन चोराई वई आहे, चोराई मां लफ़्ज़ वरी बि इन करे इस्तेमालु कयां थी पई त छाकाणि त हींअर तोणी जेका असां जेको धरणो हली रहियो हुयो उन में कुझु इतलात आहिनि, ख़बर न आहे त न दुरुस्त आहिनि या उन्हनि जी दुरुस्तगी जी कंफर्मेशन थियणु खपंदी। त जेको गिलगित वारी जेका सीट आहे, जेका अमजद जेको उनजो सूबाई सदर आहे गिलगित जो, उनजी जेका पीपुल्स पार्टी जो उन जूं 2 सीटनि ते कामयाबी जी पहिरियों ऐलान थियो, वरी ॿिनि वोटनि ते उनखे हारायो वियो। वरी इहा जेका असां धरणो जेको हुयो इहो वेंदे जेका असां हिन ते DC हाउस ताईं, उन खां पोइ वरी जेके ख़बरूं पिया आहियूं त शायदि जेका असां उनजो ऐलान कयो आहे त खटी वञनि। त सुवाल इहो आहे त जेका गुज़िरियल 18 वारी जेका इलेक्शन थी उन खां अॻु में 32 पंचरनि जी ॻाल्हि थी। 32 पंचरनि ते त हू असां वारो साहब जेको आहे सो मुसलसल जेके असां 2-2 महीना कंटेनर ते चढ़ियो बीठो हुयो। उन खां पोइ जहिड़े तरीक़े सां 2018 वारी इलेक्शन चोरी कई वई आहे, उन चोरी खां पोइ मां नथी पई सम्झां त जेसितोणी उन धुर खे जंहिं ते चोरी जा इल्ज़ाम आहिनि उन धुर खे जेसितोणी ॿिए तरीक़े सां काबू न कयो वेंदो तेसितोणी को बि सिस्टम तव्हांजो कामयाबु न रही सघंदो। हाणे मिसाल जे तौर ते ॻाल्हि अचे थी हिन ते प्री पोल रिगिंग ऐं पोस्ट पोल रिगिंग। प्री पोल रिगिंग खे बि मां चवां थी त ही पॉलिटिकल पार्टीज़ जहिड़े तरीक़े सां कैंपूं लॻाए वेठियूं हुयूं। अमर साहब, जेका इलेक्शन चोरी थियण जी तव्हां ॻाल्हि कयो था, छा जेको ऐलान कयो आहे वज़ीर आज़म त असां इलेक्ट्रॉनिक चूंडूं कराईंदासीं, उन खां पोइ इहा चोरी थियणु बंदि थी वेंदी, तव्हांखे लॻे थो? इन करे सम्झां थी त बंदि कोन थींदी, छाकाणि त हिन वक़्तु बि असांजा जेके आहिनि से इश्यूज़ जेके अचनि था उहे हल्का खोलाइण में अचनि था। मिसाल जे तौर ते उन में केतिरा वोट हुया, उन्हनि जी ॿेहर ॻणप थिए। तव्हां ॾिठो हूंदो त ॿेहर ॻणप ऐं हल्का खोलण वारो प्रोसेस जेको हींअर बि जेको राइज आहे, जेको कानूनी तौर ते आहे, उहो केतिरो तव्हांखे यादि हूंदो त 2018 में अची हिन साहब चयो हुयो वज़ीर आज़म त असांखे जंहिं ते एतिराज़ कंदा असां हल्का खोलींदासीं, उन खां पोइ हिकिड़ो हल्को खोले जेको आहे सो ॾेखारियो न वियो आहे। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त इलेक्ट्रॉनिक निज़ाम अचण जे बावजूदि काउंट केतिरो आयो, काउंट कंहिं कयो, दॿा कंहिं वटि विया, उहे दॿा तब्दील थिया, उहे न थिया, उहो छा थियो ऐं छा सुभाणे कंहिं अगरि हुन ते इल्ज़ाम ईंदो बि त इलेक्ट्रॉनिक जेका बायोमेट्रिक आहे, छा सभई वोटर अची वरी पंहिंजी जेका असां तस्दीक कराईंदा त उन्हनि जी जेका असां बायोमेट्रिक थी या न थी। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त उहा धुर जंहिं इल्ज़ाम आहिनि उन धुर खे कंहिं बि तरीक़े सां कंट्रोल करण खां सवाइ, उन खां ज़मानत वठण खां सवाइ तव्हां मशीनूं आणियो, तव्हां लीगल रिफॉर्म्स आणियो, तव्हां असेंबली मां बिल पास करायो। पाकिस्तान में इलेक्शन चोरी थींदी आई आहे, चोरी थींदी रहंदी। उहे चाहे इलेक्ट्रॉनिक निज़ाम तव्हां मुतारिफ़ करायो या चाहे तव्हां पार्लियामेंट जे बिल वसीले को नया रिफॉर्म्स आणियो, छाकाणि त हाणे बि जेको आहे सो ही 18वीं तरमीम खां पोइ काफ़ी रिफॉर्म्स आया हुया। उन बावजूदि मां सम्झां थी त हिन जो रस्तो रोके नथो सघिजे, छाकाणि त इहा रिगिंग ई आहे, इलेक्शन रिगिंग ई आहे, जंहिंजे वसीले एस्टेब्लिशमेंट असांजे सियासत खे, चूंडियल जेका असां माण्हुनि जी सियासत खे कंट्रोल कंदी आहे। उहा तंहिं करे उहो मां नथी सम्झां त इहो कंहिं तरीक़े सां कारगर थींदो। जेसिताईं उनखे आइनी तौर ते मजबूर न कयो वञे त उहा इलेक्शन खां पासीरी रहे ऐं इलेक्शन में उनजो को अमल दख़ल न हुजणु खपे। पोइ चाहे पोलिंग ते बीहण हुजे, चाहे जेका असां उनजी जेका असां सिक्योरिटी जे नाले में हुजे या उन खां पोइ काउंट वारो सिलसिलो हुजे, उन जेका असां इदारनि जो अमल दख़ल ख़तमु कयो वेंदो त ही इलेक्शनूं बि जेका कारगर हूंदियूं। जी ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम साहब, तव्हां ॻाल्हि ॿुधी नसीर साहब जी, तव्हां ॻाल्हि ॿुधी अमर सिंधू साहिबा जी, इन खां अॻु में शबीर साहब बि ॻाल्हायो बायोमेट्रिक जे हवाले सां, इलेक्ट्रॉनिक वोटिंग जे हवाले सां। छा जेको ही इल्ज़ाम लॻनि था इलेक्शन चोरी करण जा या धांधलियुनि जा,
इलेक्ट्रॉनिक वोटिंग खां पोइ इहो चोरी थियण या धांधली जा इल्ज़ाम लॻण बंदि थी वेंदा ऐं नतीजा एक्सेप्टेबल हूंदा सभिनी खे? इनाम भट्टी साहब जी जी आवाज़ अचे थो? जी हेलो हा त मुंहिंजो चोरी जा इल्ज़ाम बंदि थियनि या न थियनि, पर हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े थी वई आहे त ख़ुदि मौजूदा हुकूमत बि इहो तस्लीम करे थी त 70 खां बाद जेके बि इलेक्शन्स थियूं आहिनि उहे अहिड़ियूं थियूं आहिनि जो जिन खे हाराईंदड़ धुर तस्लीम न कंदी रही आहे। हाणे हाराईंदड़ धुर तस्लीम जॾहिं न कंदी रही आहे त उन में ख़ुदि इमरान ख़ान पाण बि शामिल आहे, नवाज़ लीग बि शामिल आहे, पीपल्स पार्टी बि शामिल आहे, काफ लीग बि शामिल आहे ऐं जेके बि जमायतूं इलेक्शन में हिसो वठनि थियूं अक्सरियत तौर ते हाराइण खां पोइ उन्हनि सभिनी जी इहा शिकायत रही आहे त इलेक्शन जो निज़ाम, इलेक्शन जो तरीक़ेकार उहो शफ़ाफ़ कोन्हे, जंहिंजे करे ई इलेक्शन चोरी थी वञे थी। हाणे जॾहिं इहा शइ तस्लीम शुदा आहे त इलेक्शन हिते चोरी थिए थी, इलेक्शन जे चोरी थियण जो सिस्टम मौजूदु आहे, इलेक्शन खे पंहिंजी मर्ज़ी ते कंहिं बि तरफ़ डाइवर्ट करण जो तरीक़ेकार मौजूदु आहे, त उन जे लाइ बहितर इहो आहे त सभु जमायतूं जेके बि आहिनि उहे पार्लियामेंट जे अंदरि हुजनि या ॿाहिरि हुजनि, उन्हनि खे गॾिजी करे को अहिड़ो रिफॉर्म वाज़े करणु खपे ऐं उहो असेंबली मां आणणु घुरिजे जेको इहो साबित करे ऐं श्योरिटी ॾिए त आईंदा इलेक्शन शफ़ाफ़ थींदियूं। ॿी जेका इलेक्ट्रॉनिक वोटिंग जी सिस्टम आहे त उहो पाकिस्तान जो अञा जेको निज़ाम आहे उन में ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM ऐं ॿियो आहे इलेक्ट्रॉनिक वोट। इलेक्ट्रॉनिक वोट पाकिस्तान जे अंदरि वरी बि चोरी थी सघे थो, छाकाणि त हींअर हिन भेरे जेको तव्हां प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स खे हिननि ऐप जे ज़रिए रिज़ल्ट जेके आहिनि मथे सबमिट कराइण जो तरीक़ेकार ॾिनो हुयो, उन में ई हिकिड़ी वॾी धांधली थी जेका अॼु ॾींहं ताईं उन ते को बि खोलण जे लाइ ऐं उन ते कुझु करण लाइ तयारु न आहे। यानी उहो जेको सिस्टम आहे उन में थियो। EVM जेको हूंदो आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जेका आहे उहा प्रिज़ाइडिंग ऑफिसर वटि उते उन जे पोलिंग हद जी जेका बि आबादी जंहिंजो वोट आहे उन्हनि जो सिर्फ़ु रिकॉर्ड हूंदो ऐं उते जो ई उते उहो रिकॉर्ड जॾहिं वोट थी वेंदो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे ज़रिए त उते ई उनजो रिज़ल्ट कढी सघिजे थो। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इन तरीक़े सां इलेक्शन्स थियनि जो उते मशीन जे ज़रिए जेको बि वोट पए ऐं उनजो रिकॉर्ड अची वञे, रिज़ल्ट अची वञे, उहो ई मथे ट्रांसफर थिए त पोइ त थी सघे थो, न त हिते जेके इंटरनेट जा मसइला ऐं जेके बायोमेट्रिक्स जा मसइला थियनि था उन्हनि में असां माज़ी में ॾिठो आहे त उहे ख़ुदि उन में इलाही साथियूं वॾियूं धांधलियूं थियनि थियूं। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल भेरे इलेक्शन्स में हिकिड़ो तइ थियो त वोट उनखे बैलेट पेपर इशू कयो वेंदो स्कैनिंग थम ते ऐं उहो स्कैनिंग थम जेको हूंदो उहो साॻियो हूंदो, यानी आङूठे जो निशान जेको आहे उहो साॻियो हूंदो जेको नादरा जे रिकॉर्ड में मौजूदु आहे। पर जॾहिं उहे वोट वेरीफाई करण जे लाइ नादरा जे ऑफिस मोकिलिया विया त उहे जेके थम इम्प्रेशन हुया उन्हनि में जेका मस इस्तेमालु कई वई उहा नॉन मैग्नेटिक नॉन इलेक्ट्रॉनिक जेको आहे सो मशीन वारी मस हुई, जंहिंजे करे उहे थम इम्प्रेशन्स उते उन्हनि जी आइडेंटिफिकेशन थी न सघी। त इहे ख़ुदि जेके बारीक बीनी सां जेके रिगिंग कयूं वञनि थियूं इनखे माइक्रो मैनेजमेंट चयो वेंदो आहे इलेक्शन जी। त उहा जेका माइक्रो मैनेजमेंट कई वञे थी त जेके इलेक्ट्रॉनिक मशीन में बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी माइक्रो मैनेजमेंट कई वेंदी, इलेक्ट्रॉनिक वोटिंग जे ज़रिए बि जेकॾहिं अहिड़ी माइक्रो मैनेजमेंट कई वेंदी त इलेक्शन शफ़ाफ़ न थींदियूं। शफ़ाफ़ इलेक्शन्स जे पुठियां नियत दरकार आहे ऐं उन खां पोइ उहे इदारा जेके इलेक्शन्स जे अंदरि मुदाख़लत कनि था, सरकार जे अंदरि मुदाख़लत कनि था, उन्हनि जो जेतिरे ते उन्हनि मां असर रसूख़ ख़तमु न थींदो तेसीं ताईं इहा शइ नथी थी सघे। सम्झां थो दौर जदीद आहे, इहो को मसइलो कोन्हे त माण्हू वोट इलेक्ट्रॉनिक थम जे ज़रिए कंदा या वोटिंग मशीन जे ज़रिए कंदा, उहो ॾुखियो हूंदो, पर उन जे पुठियां माइक्रो मैनेजमेंट जेका आहे उहा जेकॾहिं न हूंदी त पोइ उहा शइ थी सघे थी। हींअर बि इहा शइ साबित थी चुकी आहे त जेका बि धुर इक़्तिदार में हुजे थी उहो रिटर्निंग ऑफिसर खां वठी प्रिज़ाइडिंग स्टाफ ताईं आख़िरी ॾींहं ते पोलिंग स्टाफ तब्दील थी वेंदो आहे। आख़िरी ॾींहं ते जेके लिस्टूं ईंदियूं आहिनि उते जेॾी महिल वञिबो आहे, मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तौर ते तजुर्बो आहे त उते जेॾी महिल माण्हुनि खां कॉल कयो वेंदो आहे त तव्हांजो नालो छा आहे प्रिज़ाइडिंग स्टाफ में, त उहो उन पोलिंग स्कीम में उनजो नालो ई न हूंदो आहे। पोलिंग स्कीम जेका 6 महीना पहिरीं मोकिली वेंदी आहे, उनजे बावजूदि आख़िरी ॾींहं ते उते रिटर्निंग ऑफिसर उन पोलिंग स्टाफ में रदो बदल करे थो छॾे। त इहे सभु जेके शयूं आहिनि उन्हनि खे जेसीं ताईं ख़तमु न कयो वेंदो तेसीं ताईं शफ़ाफ़ इलेक्शन्स न थी सघंदियूं। ॿियो जेको हीउ चवनि था सेनेट जी इलेक्शन जेका आहे उहा हथ मथे करे खणण सां जेको आहे थियणु खपे, त आउं सम्झां थो जेकॾहिं इन तरीक़े सां इहा शइ करे सघिजे थी ऐं इहो यकीन हुजे त उन हाउस जी जेका आहे का इम्पोर्टेंस आहे, पोइ त मुंहिंजे ख़्याल में ख़ुदि पाकिस्तान जे फेडरेशन जे अंदरि फेडरेटिंग सिस्टम में अपर हाउस जी जेका इलेक्शन आहे उहा डायरेक्ट पब्लिक जे वोट जे ज़रिए थियणु खपे।
उते ई हेठि जेके आहिनि वोट जेके आहिनि उहे पंहिंजा सेनेटर पाण चूंडे मोकिलनि त तॾहिं वधीक बहितर थींदो, बजाए इन जे जो उन्हनि चंद माण्हुनि खे इहो अख़्तियार ॾेई छॾणु खपे त हुन इलाइक़े जे सेनेटर की चूंड कनि। ऐं सम्झां थो इहो बि डायरेक्ट वोट ते, पर तॾहिं जॾहिं शफ़ाफ़ थियणु खपे। ऐं ॿी इहा शइ त पाकिस्तान जे फेडरेशन जे अंदरि सेनेट जो नालो त अपर हाउस आहे, पर प्रैक्टिकली उनजो अपर हैंड आहे न कानून साज़ी जे अंदरि या जेके ॿिया बिल थियनि था उन्हनि में सेनेट जो किरदारु सिर्फ़ु हिकिड़ो पोस्टमैन वारो आहे, उनजो वधीक एतिरो किरदारु कोन्हे। जी ठीकु आहे, हलूं था इज़हार सुमरो साहब ॾे। जी इज़हार साहब, छा चवंदा तव्हां, छा इलेक्ट्रॉनिक वोटिंग खां पोइ ट्रांसपेरेंसी शफ़ाफ़ियत इलेक्शन में अची सघंदी ऐं रिज़ल्ट जेके आहिनि उहे क़ाबिल क़बूल हूंदा सभिनी जमायतुनि लाइ, हाराईंदड़ ऐं खटंदड़ ॿिन्ही लाइ? शफ़ाफ़ियत वारी ॻाल्हि हिकिड़ो नुक़्तो आहे ऐं इलेक्टोरल रिफॉर्म्स ॿियो नुक़्तो आहे, चूंड सुधारा। आउं सम्झां थो त हीअ जेको मशीनुनि जी ॻाल्हि आहे, टेक्नोलॉजी जी ॻाल्हि आहे, त पाण हिकु मिंट लाइ हिनखे एग्री था कयूं त इहो ठीकु आहे, इहे सभु कुझु थियणु खपे। छाकाणि त बिल्कुलु असां गुज़िरियल 20 सालनि में ॾिठो आहे त टेक्नोलॉजीअ असांजी ज़िंदगीअ ते इलाही पॉज़िटिव इम्पैक्ट बि विधो आहे। तंहिं करे हरू भरू शक करणु ऐं उनजी मुखालफ़त करणु मुनासिबु कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त नादरा जहिड़े तरीक़े सां ऑलरेडी कमु करे थो ऐं अॻे जीअं मैन्युअली शनाख़्ती कार्ड ठहंदा हुआ उन्हनि में टाइम बि घणो लॻंदो हो, हाणे टेक्नोलॉजी जे अचण जे करे उहे शयूं काफ़ी सवलियूं बि थी वयूं आहिनि। वॾनि शहरनि में मुमकिन बि आहे त इहे जेके इलेक्ट्रॉनिक मशीनूं अचनि ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग थिए ऐं बिल्कुलु पॉसिबल आहे इहो सभु कुझु। हीअ त हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे, इहा टेक्नोलॉजी जो जेको इंट्रोडक्शन आहे, पाण हिन जी हिमायत बि करियूं था, पाण मुखालफ़त नथा करियूं। इमरान ख़ान जेका ॻाल्हि कई आहे ठीकु ॻाल्हि कई आहे, पर बुनियादी जेके पाकिस्तान में इलेक्शन सां जुड़ियल जेके मामला आहिनि उहे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। मुंहिंजी जेके हिन में मां त चवां थो त सजेशन्स अचणु खपनि अहिड़े इल्मु माण्हुनि जे तरफ़ां ऐं दानिश्वरनि जे तरफ़ां त ही इलेक्ट्रल रिफॉर्म्स कीअं थियनि। मिसाल जे तौरु पाकिस्तान में इलेक्शन महांगी थी वई आहे, ग़रीब माण्हू इलेक्शन में हिसो नथो वठी सघे, इम्पॉसिबल आहे। हाणे जंहिं वटि 10-15-20 करोड़ न आहिनि उहो इलेक्शन नथो विड़ी सघे। इनखे कीअं ठीकु कजे ऐं उन जेको जागीरदार ऐं मथियों तबिको आहे उनजी जेका हेजमनी थी वई आहे इलेक्शन जे सॼे प्रोसेस ते, उनखे कीअं टोड़जे, उन जे लाइ पाकिस्तान में जेके इलेक्टोरल रिफॉर्म्स आहिनि उन में सभ खां अहम ऐं बुनियादी नुक़्तो पाकिस्तानी माशरे में ख़ासि तौर ते त सफ़ा कराए त उहो थींदो त मुतनासिब नुमाइंदगी कजे, पार्टियूं इलेक्शन में हिसो वठनि ऐं पोइ पार्टियूं पंहिंजी जेके कैंडिडेट्स जा नाला अनाउंस कनि त असांजी जेके जीअं तव्हां ॾिठो आहे औरतुनि जे लाइ मख़सूस सीटूं हूंदियूं आहिनि, उन्हनि ते हू नाला पहिरीं ॾेई छॾींदा आहिनि ऐं पोइ जेके उन में फ़ाइदो इहो थींदो आहे त तव्हां नोटिस कंदव त इहे मख़सूस सीटुनि ते जेन्युइन पॉलिटिकल वर्कर वॾी तादाद में अची वेंदा आहिनि असेंबलियुनि में। ऐं हे जेको वॾेरनि ऐं जागीरदारनि ऐं सरदारनि जी जमूरियत आहे, जेका नाले में जमूरियत आहे, जंहिंजे लाइ 10-20 करोड़ रुपया खपनि इलेक्शन विढ़ण जे लाइ, इनखे टोड़ण जो हिकिड़ो ई हल आहे त हिकिड़ो त पार्टी बेस्ड इलेक्शन थिए, मुतनासिब नुमाइंदगी थिए। पोइ जंहिं पार्टी जी जेतिरा वोट्स पवनि, अच्छा उन में तव्हां इहो बि ॾिसो त पार्टियुनि खे मुख़्तलिफ़ जायुनि ते अलॻि अलॻि नुमाइंदगी हूंदी आहे। मिसाल जे तौरु कराचीअ में हिकिड़ी मख़सूस पार्टी खटंदी रही इलेक्शनूं, पर ॿियूं पार्टियूं हुयूं उन्हनि जा वोट बि हुया, पर उन्हनि जा वोट कंहिं बि ट्रांसलेट न थी सघंदा कंहिं मक़सद जे लाइ। त हिकिड़ो त मुंहिंजी सजेशन इहा आहे। उन खां अलावा इलेक्शन कमीशन जेका आहे असां वटि बाअख्तियार ऐं क्रेडिबल हुजणु खपे। तव्हां ॾिठो हिंदुस्तान में बि कुझु वक़्तु इहो थियो त जेकॾहिं इलेक्शन कमिश्नर हिकिड़ो पावरफुल माण्हू थियो त उन वॾो उन शयुनि खे बहितर करण में रोल प्ले कयो। टीं ॻाल्हि इहा आहे त जेका पाण सभिनी गुफ़्तगू कई, मुल्क में हिकिड़ो नेशनल डायलॉग थियणु खपे। सभिनी जेके बि धुरियूं सियासी गैर सियासी धुरियूं आहिनि हिकु दफ़ो वेही तइ कनि त बाबा हाणे इलेक्शन जे हवाले सां जेके बि मामला थींदा उन में हाणे इहा छेड़छाड़ न कबी ऐं जेको बि माण्हू जंहिंखे बि वोट कंदो ऐं कामयाबु थी ईंदो उनखे एक्सेप्ट कबो। जेसीं ताईं इहा ॻाल्हि न थींदी ओसीं ताईं ही जेके बि आर्टिफिशियल सुधारा आहिनि, जीअं नसीर साहिब चयो त मशीन त हलाईंदो त माण्हू ई आहे न। पाण वटि सरकारी स्कूलनि में जो बायोमेट्रिक जो कयूं, पोइ हुन में तव्हां ॾिठो त माण्हुनि शॉर्टकट ॿिया जुगाड़ कढी वरिता। त इहा का वॾी ॻाल्हि न आहे। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेको इलेक्टोरल रिफॉर्म्स आहिनि उन ते संजीदा थियणु खपे। ऐं हिते मां तव्हांखे हिकिड़ी ॿियो अर्ज़ु कंदो हलां, ही पीपल्स पार्टी नवाज़ लीग हाणे छाकाणि त अपोज़िशन में आहिनि त उन वक़्त ते ही वॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं थियूं कनि इलेक्टोरल रिफॉर्म्स जूं। पंहिंजे दौर में छा कनि, कुझु बि कोन कनि, नियत ई कोन्हे हिननि जी। ही सभु अपर क्लास जा माण्हू आहिनि, वारे वटीअ ते हुकूमतूं कंदा, वारे वटीअ ते सीटूं खटंदा। हिननि जो इंट्रस्ट इहो आहे बुनियादी जमूरियत, जेन्युइन जमूरियत तेसि ताईं न ईंदी जेसीं ताईं हिकिड़ो ग़रीब जो ॿार इलेक्शन में हिसो वठी सघंदो ऐं खटी सघंदो। ठीकु आहे, हलूं था मुश्ताक मीनानी साहब ॾे। जी मुश्ताक साहब, कीअं था ॾिसो इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम खे जंहिंजो ऐलान वज़ीर आज़म कयो आहे?
मुश्ताक साहब आवाज़ अचे थो? जी जी जेकॾहिं हुन अनाउंस कयो आहे त इलेक्टोरल रिफॉर्म्स आहे त मुंहिंजी तजवीज़ आहे त जेके बि अपोज़िशन पार्टीज़ आहिनि उहे उन्हनि खे चवंदो आहे हीउ पैकेज में थींदो। हाणे मिसाल तौर चार जेके इम्पॉर्टेंट कंपोनेंट आहिनि, हिकिड़ो कैंडिडेट्स जी क्वालिफिकेशन, ॿियो वोटिंग सिस्टम जंहिंमें ऑलरेडी पंहिंजनि दोस्तनि तफ़सील सां ॻाल्हायो, टियों आहे त वोटिंग जेको खटे थो उनखे कीअं चैलेंज कजे माना ट्रिब्यूनल, चौथों आहे परफॉर्मेंस ऑफ द कैंडिडेट्स। हाणे असां जो तजुर्बो त रुगो सिंध आहे, ॿियनि सूबनि जे सां असांजो घणो न आहे। ऑफिशियली डॉक्यूमेंट जेको अप्रूव न थियो उन में आहे त जेके बि सिंध जा MP MNAs आहिनि सभु चोरीअ में मुलवस आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो जेको कैंडिडेट असांजो चोरी पाणीअ जी चोरी करे उन खां पोइ जेके बदमाश आहे उनखे रहाए, उन खां पोइ प्लाटनि ते कब्ज़ो कराए, फ्रंट मेन जे ज़रिए शहदाद कोट जो जेको कॉलेज आहे उन जे ज़मीननि ते कब्ज़ो करे, सरकारी जेके आहिनि बिल्डिंगूं उन्हनि ते कंट्रोल करे, गेस्ट हाउस जेके इरिगेशन जा कंट्रोल करे। हाणे तव्हां ॿुधायो त इहे माण्हू छा उन्हनि जी क्वालिफाई करे सघनि था? इलेक्शन जी न आहे। हाणे जेके कैंडिडेट्स उन्हनि जी क्वालिफिकेशन छा आहे? ऐं उन खां पोइ वॾी ॻाल्हि परफॉर्मेंस इहा हालत आहे त तमामु घणा MNAs MPAs हिकु तक वोट वठी वरी उते वापसि न आया आहिनि, जॾहिं उनजी परफॉर्मेंस ई न आहे। जॾहिं त ॿियनि मुल्कनि में तव्हांखे ॿुधाइनि त हर जेको बि हूंदो आहे ऑफिस बेरर उनजी परमानेंट पंहिंजी ऑफिस हूंदी आहे त कहिड़ो बि वोटर आहे उनखे पंहिंजो रिलीफ उन लाइ वञे। त जेके असांजा MNAs MPAs आहिनि पंहिंजे तक में वञनि कोन था, माण्हुनि सां नथा मिलनि। तव्हां बिलावल जो एग्ज़ाम्पल वठो, लाड़काणे में कॾहिं ओपन कचहरी कई जेको उन्हनि जो वोट विया। असांजे जेके कैंडिडेट्स उनजी परफॉर्मेंस ज़ीरो छा माइनस, ऐं सभु उन्हनि में जेके सिविल ऐं ॿियनि शयुनि में ॾोहनि में मुलविस आहिनि। उन खां पोइ इलेक्शन ट्रिब्यूनल मां तव्हांखे ॿुधायां, लास्ट में हिकिड़ो वज़ीर आला हो, उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो ट्रिब्यूनल वियो। यकीन कयो त पूरी इलेक्शन खां पोइ इलेक्शन ट्रिब्यूनल उहो फ़ैसिलो न ॾिनो। ज़ुल्म आहे न त हिकिड़ो माण्हू खे चैलेंज कयो त भाउ हीउ कैंडिडेट जेको आहे सो ग़लति नमूने सां इलेक्ट थी आयो आहे, उन्हनि जो उन ई महीने में जेको आहे 21 ॾींहंनि में उनखे शायदि फ़ैसिलो ॾियणो आहे। शबीर साहब ॿुधाईंदो पूरी इलेक्शन जो 5 सालनि जो पीरियड ख़तमु थियो, उन्हनि जे लाइ उन्हनि जो जेको आहे सो उन्हनि जो फ़ैसिलो न आयो। ऐं जेको वोटिंग जेको सिस्टम आहे तव्हांखे मां ॿुधायां त जैकबाद में हिकिड़ी फीमेल हुई इंडिपेंडेंट कैंडिडेट हुई, उनजे हिकिड़े ॻोठ जी जेका हुई पंहिंजो पोलिंग स्टेशन उहो 25 किलोमीटर खां परे रखियऊं। तव्हां शिकारपुर में तव्हां ॾिसो मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि उहो वञी ॿेले में जेको आहे इलेक्शन जे जेके स्टेशन रखंदा आहिनि जिते ॿियो माण्हू वोट बि न ॾिए, छाकाणि ख़ौफ़ हूंदो त मां जेको आहे अॻुवाट थी वेंदुमि। तंहिंजे करे हाणे इहो अपोज़िशन जो ऐं गवर्नमेंट जो आहे त वाकई जेकॾहिं सीरियस आहिनि त उन खां पोइ टोटल इलेक्टोरल रिफॉर्म ते ॻाल्हि कनि, रुगो हिकिड़ो वोटिंग ते या मिसाल इलेक्शन में आहे पोइ रिज़ल्ट कीअं थींदी लाइक दैट, उहो बि इम्पॉर्टेंट आहे। पर फर्स्ट A खां वठी Z ताईं उहो कंप्लीट इलेक्टोरल रिफॉर्म जी तव्हां ॻाल्हि कयो था, जेसिताईं उहा न ईंदा तेसिताईं को सुधारो न ईंदो। मुश्ताक साहब हलूं था अॻिते प्रोग्राम में। सिंध जे तालीम वारे वज़ीर सईद गनी चयो आहे त हलंदड़ साल तालीमी इदारनि में CRA जूं मोकलूं न थींदियूं। हिन वधीक ॿुधायो त स्टीयरिंग कमेटी जे फ़ैसिले में CRA जूं मोकलूं शामिल न आहिनि। सूबाई वज़ीर चयो त कोरोना सबबि अॻु में ई हद खां वधीक मोकलूं थी चुकियूं आहिनि, इन करे फ़िलहाल CRA जूं मोकलूं न कबियूं। सईद गनी वाज़े कयो त नवंबर जे आख़िरी हफ़्ते में NCSC जो इजलास बि थींदो, उन में वधीक ॻाल्हि ॿोल थींदी। सूरत हाल ते हलूं था नसीर मेमण साहब। नसीर साहब टाइम जी कमी आहे, मूंखे इहो ॿुधायो त सूबाई वज़ीर जो अॼु खां 2-3 महीना अॻु में तालीमी इदारा खोलण जे हवाले सां मुख़्तलिफ़ बयानु हुयो, अॼु हुन बिल्कुलु मुख़्तलिफ़ यू टर्न वारी ॻाल्हि कई आहे। आख़िर कहिड़ा सबब थी सघनि था इन बयाने जे पोयां? सिंध हुकूमत कोरोना जे इशू ते जेतिरो शुरू में फर्म स्टैंड वरितो जंहिंजे करे हुनजी इज़त थी, तमामु घणी एप्रिसिएशन मिली, उन खां पोइ स्टेप बाय स्टेप उन खां बैकआउट करे वई। आख़िरी ॾींहंनि में तव्हां ॾिठो त सैयद मुराद अली शाह बिल्कुलु हुननि ॻाल्हियुनि ते अची बीठो जेके पोइ मथियों उहो जेका कमेटी ठही आहे, उहो ज़ाहिर कमेटी अहिड़ी आहे हुनजे साम्हूं हाणे सिंध हुकूमत जो केतिरो दम आहे। पर हीउ फ़ैसिलो त बिल्कुलु अचरज वारो आहे। जंहिं तरह सां हींअर स्कूलनि ऐं कॉलेजनि मां इंफॉर्मेशन अचे पई कोविड जे पकड़जण जी केसिस पिया थियनि,
ऐं सिंध हुकूमत पाण ऐलान कंदी रही, उन्हनि शयुनि ते पहिरें सख़्तु मौक़िफ़ रखंदी, उन हिकदमि उन तां टोटली बेकआउट कयो आहे। मूंखे इन जी का लॉजिक सम्झ में कान थी अचे। ॿारनि जी तइलीम असां ज़ाहिर आहे को माण्हू न चाहींदो त उहा ख़राबु थिए, पर ॿारनि जी ज़िंदगी केरु चाहींदो त रिस्क ते अचे। सो हिन स्टेज ते ही एॾो बेकआउट छो कयो अथनि? ऐं इन सिचुएशन में जॾहिं हींअर वधीक सख़्तु कदम खणण जी ज़रूरत आहे, हिन जंहिं तरह कोरोना पकड़िजे पियो, मां त इन शइ जी लॉजिक खे कोन सम्झी सघां त गनी साहब इहो ऐलान छो कयो आहे। ठीक है, हलूं था शबीर साहब ॾे। शबीर साहब, प्रिसाइज़ रखिजो जवाब कि आख़िर छा रीज़न थी सघे थो इन बिल्कुलु यू टर्न वारे बयान जो, जंहिंमें सईद गनीअ सियारे जे मोकलनि जे हवाले सां ॻाल्हि कई आहे। शबीर साहब, मसइलो इहो आहे त सईद गनी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु कई आहे। ऐं हिन महिल ताईं जेको तालीम में नुक़सानु जेको थियो आहे, ख़ासि तौर सां सिंध जो पर पूरे मुल्क में थियो हूंदो, उहो तमामु घणो ॿार सफ़ा पोइते हलिया विया आहिनि। जेके ॿार केजी ऐं नर्सरी में हुया, उहे उन्हनि जूं उमिरियूं हिकिड़े साल जे इज़ाफ़े सां वधी चुकियूं आहिनि। पोयों नवां ॿार जेके आया आहिनि, हाणे केजी नर्सरी में कहिड़ा बि आहिनि, जेके पोयां आया आहिनि उहे बि आहिनि, या जेके गुज़िरियल साल जी एडमिशन थी अगस्त में या नवंबर में या हिन साल जनवरी फेबरवरी में, उहे बि आहिनि। उहे ॿारनि में जेके इन से वॾा कॉम्प्लिकेशन स्कूलनि जे अंदरि पैदा थी वई आहे। उनजे करे उन्हनि खे एहतियात जेका सा करणु खपे ऐं सोपी ते अमल करणु खपे। स्कूल बंदि न करणु खपनि। स्कूल बंदि करण सां तमामु ऐं उन सां कोई फ़ाइदो कोन्हे को। ऐं तालीम में ही मुल्क तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में त दुनिया खां उन ई जेका 150 साल पोइते आहे। मथां हिकिड़े साल जी जेका एॾो वॾो पोइते निकिरी वञणु, उहो उन लाइ वधीक अञा हानिकार आहे। यूनिवर्सिटियुनि में जे ॿारनि खे धकु लॻो आहे, कॉलेजनि वारनि खे लॻो आहे, स्कूल वारनि खे लॻो आहे, प्राइमरी वारनि खे लॻो आहे, केजी ऐं नर्सरी वारनि खे तमामु घणो लॻो आहे। उहे ॿार जेके ते उहे हिकिड़ा पोयां ॿार, ॿिया नवां ॿार, उहे सभई गॾिजी हिकिड़े ई क्लास में अची विया आहिनि। यानी नर्सरी वारा सां गॾु जेके 3 सालनि जी उमिरि वारा ॿार आहिनि, उहे ऐं 6 वारा 5 वारा गॾिजी पिया आहिनि। त अहिड़ी सूरत में हुकूमत जी इहा पॉलिसी बहितर थी लॻे। उन ते आहे त एसओपी ते हुननि खे चङी तरह सां अमल कराइणु खपे ऐं उन सां सॼो कुझु थी सघे थो पियो। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम साहब, वक़्त जी कमी आहे, तव्हां ॿुधायो त बयानी में जेको वाज़े तब्दील आई आहे, कहिड़ा सबब थी सघनि था? कुझु बि कोन्हे। मूंखे लॻे थो त जेको NCOC जो हींअर इजलास थियो, उन में काफ़ी मुतज़ाद ॻाल्हियूं आयूं। किन जो हुयो त बंदि करणु खपे, किन जो न करणु खपे। बुनियादी जेको सुवालु आहे उहो इहो आहे त न हिननि वटि डेटा आहे, न प्रॉपर तरह सां उन ते को कमु कनि था ऐं सिर्फ़ु ईअं हवालनि ते ई हलनि था। हींअर जेका सूरत हाल आहे, ख़ासि करे हैदराबाद जी, उहा तमामु ख़राबु सूरत हाल आहे, जंहिंमें स्कूलनि खां वठी यूनिवर्सिटियुनि ताईं जेके केसिस अचनि था, उन ते हिननि जो को बि ध्यानु कोन्हे। हुअणु ईअं खपंदो त हिननि अंगनि अखरनि खां पोइ ॻाल्हाइणु खपे। ऐं ॿियो जेको यू टर्न वठण जो हींअर सख़्तु हुनजी मुखालफ़त करण जो सबबु इहो आहे त मूंखे लॻे थो 23 तारीख़ ते वफ़ाक़ी हुकूमत ऐं NCOC में इहो फ़ैसिलो थींदो त जेके सर्दियुनि जूं मोकलियूं, सियारे जूं मोकलियूं, उहे हींअर सां ई करणु खपनि। उनखे ई अॻु में ई हिननि खे हाणे ख़बर आहे, छाकाणि 23 तारीख़ वारे इजलास में घणे भाङे इहो ई फ़ैसिलो थींदो त एडवांस में सियारे जूं मोकलियूं कजनि। पोइ ही वरी हिते मौक़िफ़ रखंदा त असांजो त इहो मौक़िफ़ न हो, असां हुनजी मुखालफ़त कई, पर वफ़ाक़ी हुकूमत छाकाणि त इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे, तंहिंजे करे उहो असांखे करिणो पइजी वियो आहे। त भाई हींअर त 18वीं तरमीम खां पोइ तालीमी इदारा, तालीम जो कलमदान, सभु शयूं तव्हांजे पंहिंजे हथ में आहिनि। तव्हां पहिरें भेरे बि जेके शयूं कयूं पाण करे, लॉकडाउन सख़्तु करे, वरी हुन खां पोइ ओपन करे छॾियो ऐं चयो त वफ़ाक़ी हुकूमत जो ज़ोर आहे। वरी हाणे बि तव्हां हाणे इहो ई करणु था चाहियो त जेका असुल सूरत हाल आहे उनखे नथा मुंहुं ॾेई सघो, पर वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं इहो ऐलान कंदी त वरी पोइ उनखे उन्हनि जे मथां हणंदो। ही सियासत रुगो जेको आहे न, हर शइ में उनखे बि पॉलिटिकलाइज़ कनि था। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब वारे। जी अमर साहब, टाइम जी कमी आहे, जल्दी प्रिसाइज़ ॿुधाइजो त आख़िर छा रीज़न थी सघे थो हिन जे बयानी में जेका वाज़े तब्दीली नज़र अचे थी सूबाई वज़ीर जे। जी अमर साहिबा, अमर साहिबा, आवाज़ अचे पियो? जी हलूं था इज़हार सुमरू साहब ॾे। जी इज़हार साहब, छा चवंदा तव्हां? साईं, मां सम्झा थो उसूली तौर ते मुनासिब ॻाल्हि कई अथसि, छाकाणि त इहा स्टीयरिंग कमेटी काफ़ी पावरफुल बॉडी हूंदी आहे। इन में सरकारी प्राइवेट स्कूलनि जी एसोसिएशन समेत समूरा कंसर्न माण्हू हूंदा आहिनि। इहे कंसेंसस सां फ़ैसिला थींदा आहिनि हिते। तंहिं करे हिकिड़ी ॻाल्हि प्रिंसिपल जेका हुन कई आहे त उन स्टीयरिंग कमेटी वटि अॻु में ई डिसीशन थियल आहे त सियारे जूं मोकलूं न थियणु खपनि। पर उन खां वधीक जेका ॿी ॻाल्हि अहम हुन कई आहे, उहा इहा कई आहे, साॻियो ई सिंध जे तालीम वारे वज़ीर सईद गनीअ,
हुन चयो आहे त जॾहिं बाज़ारूं खुलियल आहिनि, दुकान खुलियल आहिनि, त पोइ तव्हां स्कूल कीअं था बंदि करियो? या त पहिरीं, छाकाणि त माण्हुनि जी जेका रीच आहे इहा ॻाल्हि बि हिकिड़े लिहाज़ खां काफ़ी वज़न रखे थी त स्कूलनि में तव्हां चओ था त केस आया, हालांकि काफ़ी दोस्तनि खे मूंखे हिन ते बि हूंदो आहे त फैक्ट्स एंड फिगर्स जिते की ॻाल्हि ई कोई कोन थो करे त टोटल केतिरा आया आहिनि, कोई ॿुधाए भला त घणा टोटल केस आया आहिनि सिंध में। चवनि था त टोटल 1300 केस आया आहिनि ऐं लख खां मथे टेस्ट थिया आहिनि तालीमी इदारनि में, त उनजो जेकॾहिं रेशो कटिजे त उहो 1% थो वञी बीहे, जॾहिं त ओवरऑल बाक़ी जायुनि ते जेके केसिस थिया आहिनि ॿाहिरि जेके थिया आहिनि, तालीमी इदारनि खां ॿाहिरि जेके थिया आहिनि, उन्हनि जो रेशो 7%, 8% खां 20% ताईं बि वञे थो। त हिकिड़ो त अहम ॻाल्हि इहा आहे त या त पूरी सोसाइटीअ खे बाउंड कयो वञे त बाबा माण्हू मास्क पाइनि, एहतियात कनि ऐं जेके SOPs आहिनि उहे फॉलो कनि, ऐं साॻे तरह सां तालीमी इदारनि में बि थियणु खपे। ठीकु आहे। तालीमी इदारनि जे हवाले सां हिकिड़ी जेका हिन वक़्तु प्रैक्टिस हले पई उहा मुंहिंजे ख़्याल में वधीक मुनासिबु आहे त जिते बि केस रिपोर्ट थियनि था, जीअं तव्हां बि चओ था त केस थियनि था, असांजे दोस्त इनाम भट्टी बि ॻाल्हि कई त यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में थियनि था, त उते उहे वरी बंदि बि कनि था 15 ॾींहंनि जे लाइ, उनखे पोइ करंटाइन कनि था पूरे इदारे खे, यानी की हुन में जेके बि उस्ताद ॿार सभु अची था वञनि। त इहा बि हिकिड़ी बहितर प्रैक्टिस आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त रुॻो सॼी लठ असांजे तालीमी इदारनि ऐं उन ते न हुजणु खपे, ॻाल्हि ॾिसणु खपे त जिते बि SOPs ते सख़्ती करण जी आहे त उते कजे ऐं जिते बंदि करण जी ज़रूरत आहे त उते बंदि कयो वञे। ठीकु आहे, हलूं था मुश्ताक मीरानी साहब ॾे। जी मुश्ताक साहब, कंक्लूडिंग रिमार्क्स। हा, सिंपली इहो आहे त जेको असांजो सिंध जो क्लाइमेट आहे उन में त एतिरी का सर्दी कोन्हे का, अपर्स में ज़रूरु आहे, पर जेको अपर पाकिस्तान आहे उन में सख़्तु ऐं सीरियस जेको आहे सो सर्दी हूंदी आहे, ज़िंदगी मफ़लूज हूंदी आहे। तंहिंजे करे जेकॾहिं उन्हनि फ़ैसिलो ज़रूरु कंदा त उनमें सॼे पाकिस्तान जी सूरत हाल खे साम्हूं रखंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इज़हार सां मां बिल्कुलु एग्री आहियां त छोकिरो स्कूल में वञे थो, कॉलेज में वरी अचे थो, वरी उन में जेको मिनी बस में अलाए किथे किथे उन्हनि में ट्रांसपोर्ट में वञे थो ऐं गुतियल आहे, न उते का मास्क आहे, कुझु न आहे, त इंटीग्रेटेड सिस्टम खे ई ॾिसी सघिजे थो। अदरवाइज़ जेकॾहिं रुॻो स्कूल में आहे ऐं बाक़ी जेको स्टूडेंट आहे या जेको टीचर्स आहे उहो ॿाहिरि घुमे थो त उनखे बि न थींदो। तंहिंजे करे ही थोरो संजीदा इशू आहे, हिनखे संजीदा कयो। लास्ट में मां इहो चवंदुमि त महिरबानी करे तव्हांजे प्रोग्राम आहे सईद गनी खे चवंदुमि बाबा तूं एजुकेशन मिनिस्टर आहे, घटि में घटि कराचीअ खे सां गॾोगॾु जेकाबाद वञ, लाड़काणी वञ, शहदाद कोट वञ, त उते ख़बर पए त उते सूरत हाल कहिड़ी। असांजा जेके बि इम्पोर्टेंट वज़ीर आहिनि न उहे कराची खां ॿाहिरि निकिरनि ई कोन था। वॾी महिरबानी तव्हां महिमान जी। नाज़रीन, तव्हां महिमान जा राया ॿुधा। प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।